जैसे साह पसाह तेसी नीहन भाई बो जाने पो अल्लाह केर हूँ दो कैसा भला या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब अज महबूब जी लख सलवात फ़कीर अरबाब साईं पढ़ाई दाता दस्तगीर जी यारी शरीफ कयूं फ़कीर साईं जो अॼो को ख़ैर अॼो की यारी अॼो को ख़ैर अॼो को न्याज़ी ग़ुलामी ही ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए ऐं मोहम्मद जी आल जो वास्तो थिए फ़कीर अरबाब अली साईं के हिन जे बचड़नि पुटनि न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा हिननि जे रोज़ी रिज़्क़ इज़्ज़त में बरकतूं अता फरमा फ़कीर अरबाब वारनि साईं जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा ओ मौला ए करीम बाबा साईं हाजी अल्लाह वधायो भंड साईं खे बाबा हाजी साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा फैज़ मोहम्मद वकील साईं ऐं तारिक साईं खे मौजज़े सां सरकारियूं ड्यूटियूं मिलनि इरशाद अहमद सुमरो साईं खे नौकरी सरकारी अता फरमा ओ मौला साईं DSP अब्दुल हफ़ीज़ मंगणे जे साईं ते जेका है तकलीफ़ ऐं बीमारी आहे या न तो दूर फरमा साईं खे सेहत अता फरमा वॾी हयाती अता फरमा गुलाम मोहम्मद सियाल साईं जा गुलाम रसूल मंगी साईं जा अल्लाह यार गुलजार फुलपोटरो साईं जा बच्चा घर आबाद फरमा अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा ओ मुंहिंजा रब मुझे नबी सरदार जो वास्तो थी मदद फरमा हर गरीब जी मदद फरमा जे जे मुके ऐं साईं वकील साईं के जे सैयद बादशाह साईं दुआ जे लाइ चयो उन सैयद के सेहत सुभान शाह के सेहत अता फरमा असां जुमले जेके भी दुआ में वेठा असां सभिनी जो बेड़ो तार इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी